साथियों जी सुन अॼु ॻाल्हि ॿोल जे लाइ मूं वटि टियों ॾींहुं सोचियो त हिन मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, वरी कल्ह वेठे सोचियोसीं त हिन ते कंदासीं, ऐं अॼु वेठे सोचियो त हिन मौज़ूअ ते कंदासीं। उहो फ़ैसिलो न करे सघियासीं, सबबु त इलाही जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके सेखारणु चाहियूं हिते, ऐं हिते पंहिंजो हो त पंहिंजी क्लासुनि जी सीरीज़ 25 क्लासुनि जी सीरीज़ हले, ऐं पाण 4 महीना 6 महीना ऐं उन में पूरा करियूं, पर उहे पंहिंजो अॼु 7 क्लास आहे। ऐं चाहींदुसि त वरी बि अचूं ऐं उहा पंहिंजी सीरीज़ अची पूरी करियूं, पर हिकिड़ो सिलसिलो टुटे पियो, उन करे मज़ो न पियो अचे। त करे हिकिड़ी ॻाल्हि ॿोल जेका पाण बातरतीब ऐं लेक्चर वारे अंदाज़ में चार्ट जी सूरत में सम्झाइण ते चाहिसीं, ऐं हींअर मूं फ़ैसिलो कयो आहे त उहा सम्झायूं, न त उहो मौज़ू हिकिड़ो ॿिया हुआ उन्हनि ते त पाण ॻाल्हि ॿोल कईसीं, पर हीअ चाहियूं था त पाण सम्झूं जेका पाण खे आईंदा जे कमनि कार ते उहा पंहिंजे अंदर में शामिलु हूंदी। जीअं अलफ़ अंब ऐं बेबला पाण पढ़ूं था पोइ असीं कहिड़ो बि इल्मु सिखूं, उहो इल्मु मथभरो ज़रूरु आहे, पर अलफ़ अंब बेबला बेबकरी ऐं अंग्रेज़ी जी ABC ऐं ॿियनि ॿोलियुनि जूं इहे जेके ABCयुनि से कढी वठो त न लिखत आहे, न पढ़त आहे, कुझु न आहे। ऐं अंग जे कढी वठो त पोइ अंगनि मां वरी अलजबरा जूं निशानियूं ठाहियोसि, ॿियूं 50,000 निशानियूं ठाहियोसि, त जे जोहर में बि 1 2 3 4 5 6 7 8 9 वरी ॿुड़ी मिलाए थिया वञे 10, माना साॻिया जोहर में इहो आहे। त करे हीअ पाण शइ चाहींदासीं त जेका आईंदा असांजे कमनि में जोहर में हुजे। हीअ जेका पाण धरती ॾिसूं था, हिन पंहिंजी धरतीअ ते ऐं काइनात ॾिसूं था त मथे चंड तारा पंहिंजो सिज ॿिया सिज, हिन काइनात जूं बेशुमार शयूं आहिनि जेके हिकिड़ी ॾिसण में अचनि थियूं, ॿियूं पाण खे ॾिसण में नथियूं अचनि। जेके ॾिसण में नथियूं अचनि उहे इलाही ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पाण दूरबीननि सां ॾिसी सघूं था, परे आहिनि, खुर्दबीननि सां ॾिसी सघूं था, वेझियूं ऐं नंढड़ियूं आहिनि, जॾहिं ॾिसूं था त ॾिसण में अचनि थियूं, पर इलाही ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके रुॻो तसवर कजनि थियूं, उहे ॾिसजनि नथियूं। जीअं हीअ धरती पंहिंजी फिरे पई, उहा फिरे बि पई, पर उनखे अख सां ॾिसजे त धरती फिरे पई, 9 किलोमीटर जे हिसाब सां धरती वेठी सफ़र करे, उनखे पाण ॼाण जे बुनियाद ते ऐं साइंसी ॼाण जे बुनियाद ते सम्झी बि सघूं था ऐं कथ बि करियूं था त हीअ हिते वञी पहुचंदी आहे, वाक़ई धरती सालनि जे हिसाब सां उते वञी थी पहुचे ऐं महीननि जे हिसाब सां पहुचे थी, पर अख सां हुनखे पाण ॾिसी नथा सघूं। अल्ट्रा वायोलेट शुआ सिज मां निकिरनि था, माखी जी बख जी अख उन्हनि खे ॾिसी सघे थी, इंसान जी अख नथी ॾिसे, कुते जी अख, जानवरनि जूं अखियूं उन्हनि खे नथियूं ॾिसण। इहे जेके रंग पाण ॾिसूं था, इहे पाण रंग ॾिसी सघूं था, पर कुतो हिन सॼी दुनिया खे ब्लैक एंड वाइट ॾिसे थो। जेका कुते जी अख आहे उन में रंग कोरी आहे कान, ऐं पाण में इहा जेका रंग कोरी आहे इहा सिधी आहे। जेकर तव्हां तजुर्बो कंदा, अख जे हिन पासे शयूं बीहारे गौर सां ॾिसंदा ऐं हिन पासे ॾिसंदा गौर सां, हिकिड़ी हद खां पोइ शयूं तव्हांखे ब्लैक एंड वाइट ॾिसण में ईंदियूं, रंगीन ॾिसण में न ईंदियूं। पंहिंजी चारई पासा रंग कोरी आहे, किन इंसाननि में थिए थी, लखनि में को न माण्हुनि में नथी थिए, पंहिंजी रंग कोरी सिधी आहे जेका सिधा रंग ॾिसे। हाणे हीअ जेका धरती आहे ऐं आसपास जेके शयूं आहिनि, जेके ॾिसण में शयूं अचनि थियूं, तिन में कमाल जूं शयूं आहिनि। जेको करंट आहे इलेक्ट्रॉननि जो हिकिड़ो ॾिसण में नथो अचे, पर हक़ीक़त आहे को माण्हू खे ॾिसण में नथो अचे ऐं मञाइजी कोन थो, जे मञी नथो त 11,000 खंभे ते रखी पेर त ख़बर पवंदई त माण्हू मरी वेंदो। हले ॾिसण में नथी अचे, बल्ब ॿारे वियो, ॾिसण में नथी अचे, पखा हलाए वियो, करंट इलेक्ट्रॉन जो हिकिड़ो सो हलाए वियो, ॾिसण में नथो अचे। पर अजीब ॻाल्हि इहा आहे त पाण हिन करंट खे चाहियूं त बटण सां बंदि ॾियोसि, करंट जी मजाल जो करंट चवे त हीअ तो छो कयो। सिज आहे सॼो कमु करे पियो, पर सिज पाण मुरादो हिकिड़े सेकंड लाइ का तब्दीली आणे
हुनजे अंदरि उहा सलाहियत आहे का? हीअ जेके तारांतनि जे अंदरि इहा सलाहियत कान्हे त हिकिड़े सेकंड जे लाइ रुॻो चवनि त हीअ जेका रोशनी आहे इहा हिकिड़े सेकंड लाइ आउं कोन थो छॾियां ऐं पोइ वरी डबल करे छॾींदुसि, अख़्तियार आहे ई कोन्हे। हेॾी काइनात, हेॾियूं शयूं तंहिंमां पाण फेज़ियाब थियूं, अहिड़ी हवा, तंहिं हवा खे इरादे जी इजाज़त आहे का? वरी चवे त हिते कोसाइण आहे, ऐं थोरो भॼी वरी कुंड थी वठां, हवा खे अख़्तियार आहे कोन। ऐं हिते वरी थोरी थधाइण आहे, वाह वाह ऐं हेॾां थी भॼो वञा, हवा खे अख़्तियार आहे कोन। हिन धरतीअ ते उहो अख़्तियार जॾहिं नंढड़े में नंढड़ियुनि शयुनि खे आहे, नंढड़े में नंढड़ियूं तिन खे पाण ज़िंदगी चऊं था। ऐं ज़िंदगीअ में जेके नंढड़े में नंढड़ा रूप आहिनि, जेके पाण वायरस चऊं था, उन वायरस जे अंदरि सलाहियत आहे। अजीब ॻाल्हि आहे त वायरस का शइ न आहे, खुर्दबीनीअ सां ॾिसी सघूं था, उहे जदीद इलेक्ट्रॉनिक खुर्दबीनियूं तंहिंसां ॾिसूं था। तंहिंमें चङा वायरस बि आहिनि। हे जो मच्छर चक थो हणे, तंहिंमें हिकिड़ो वायरस आहे, उहो वञी दिलि खे साफ़ थो करे। मच्छर माण्हू खे मलेरिया ॾेई छॾे, पर हिकिड़ो मख़सूसु वायरस आहे, उहो दिलि खे साफ़ कंदो आहे ऐं दिलि जे दौरे पवण खां बचाईंदो आहे, उहो मुफ़ीद आहे। वरी मलेरिया उहो ख़राबु आहे। टाइफाइड उनजो वायरस नुक़सानकार आहे, बीमारियुनि जा वायरस थियनि था। कैंसर जो वायरस थिए थो, हीउ TB आहे तंहिंजो वायरस थिए थो, बुरा वायरस आहिनि। हाणे जेके वायरसनि से वरी छा था थियनि, उनजे अंदरि हीअ सलाहियत आहे त वायरस पंहिंजे नंढड़े नंढड़े इरादे सां कुझु करे सघे थो, हितां भॼी हेॾां वञो आहे करे सघे थो। जेका शइ उनखे नुक़सानु कराए मारे थी, एॾो निभागो आहे जो जेकॾहिं तव्हां दवा हणंदोसि मरी वेंदो, पर उनजा कुझु बचा जेके बचंदा उहे वरी उन पंहिंजे पाण में तब्दीली आणे उन दवा खे माॻी खाज कंदा। तकिरे हीअ जेके बीमारियूं आहिनि से ख़तमु नथियूं थियनि, उन लाइ वरी छा था कनि, चवनि था वैक्सीन ठाहियो जो अॻे ई जिस्म जे अंदरि मवाद मौजूदु हुजे, जो वायरस लॻे त उनखे उते मारियूंसि। वैक्सीन जे वसीले सां थिए थो, थियण खां पोइ ॾाढो ॾुखियो आहे, हीअ वंडिजनि था। वायरस सां मेलाप नथो करे, वायरस थोरो वॾो थी विचां हीअं अधु थो थिए, उहे वरी ॿ थी विया, वरी अधु थो थिए, वरी ॿ थी विया हलिया। हिकिड़ी राति में हिकिड़े वायरस मां किरोड़े वायरस पैदा थियनि था, पर उन्हनि जे अंदरि हिकिड़ी शानदार सलाहियत आहे जेका करण खां मथे आहे, सिज खां मथे आहे, तारनि खां मथे आहे। उहा कहिड़ी आहे? उहा इहा आहे त हुनजी जिरां दिलि चाहे थी ओॾे हिकिड़ी हद ताईं वञी सघे थो, पंहिंजो थोरो दिफ़ा करे सघे थो। ज़िंदगी उन खां मथे थी थी ऐं इहा ज़बरदस्त आहे। इते ख़ुदगर्ज़ी केॾी शानदार आहे जो माण्हू हिकिड़ो हुजे सोचे भई ख़ुदगर्ज़ आहे, बसि ख़ुदगर्ज़ी ज़बरदस्त आहे जो माण्हू पियो हुजे सो चवे त मूंखां चुरी नथो थिए, खाधे खाइण लाइ चए त ॿियो केरु वात में विझे, केरु हुजे जेको कितूं बि वेही ॾे। इहा जे माण्हू खां सलाहियत वञे हली ऐं सकरात जे टाइम ते थिए थी, माण्हुनि खां इहे शयूं सलाहियतूं वञनि थियूं हलियूं, उनखां त उहो ख़ुदगर्ज़ चङो जो पंहिंजो वेठो खाए, ख़ुदगर्ज़ चङो पाण मुरादो पियो हले। उहा जेका ख़ुदगर्ज़ी आहे उहा ज़बरदस्त ऐं शानदार, उन दौर जे हिसाब सां शानदार सलाहियत आहे ख़ुदगर्ज़ी। ऐं इन ॿिया वन फेल्योर ज़िंदगी वायरस खां टिपी आई, उहा ज़िंदगी हिन धरतीअ ते मौजूदु आहे। हीअ जो पाण रखूं था किथे पाणियाठ, हुन में जेका सावक थिए थी इनखे खुर्दबीनीअ सां ॾिसंदासीं। नंढड़ी वन फेल्यूअर ज़िंदगी आहे, हिकिड़े सेल जा ठहियल घरड़नि, हिकिड़े घरड़े वारा ठहियल उहे जानदार आहिनि, उहे ॾिसबा पिया। उन्हनि जे अंदरि वरी कहिड़ी ॻाल्हि थी पई, ख़ुदगर्ज़ बि आहिनि ऐं पंहिंजी ख़ुदगर्ज़ी ऐं लुत्फ़ जे करे ॿिए सां इतिहाद था कनि। असीं सम्झूं था त ॿधी माना इंसान रात, ॿधी इंसान रात थिया। इंसाननि खे छॾियो, रिढनि खे छॾियो, मयनि खे छॾियो, ॿकरनि खे छॾियो, घोड़नि खे छॾियो, कबरनि ऐं पखियुनि खे छॾियो, जीतनि चढ़नि खे छॾियो। हीअ जेका सावक पई आहे इहा सावक ऐं धोरे जे अंदरि जिन महिल पाण संभाइण विझूं था उहो खमीरजे थो खीर ऐं उहो वरी धोरो थो थिए। उनखे जेकर खुर्दबीन सां ॾिसंदा लखे किरोड़े बैक्टीरिया अंदरि मौजूदु आहे, लखे किरोड़े, उहो उनखे बदिलाए मटाए ॿियो करे था छॾनि। उहे हलनि पिया किरोड़नि जे तइदाद में, माण्हू खुर्दबीनीअ सां ॾिसी त खाई न सघे थोरो किरोड़े आहिनि। हीअ जो आचार ठाहींदा, इहो आचार जेॾी महिल ठहे थो उनमें किरोड़े अरबे किरदार अदा था कनि, हीअं वंडिजनि पिया, वधनि पिया, उहे किरोड़नि जी तइदाद में ज़ाइका मटाए था छॾनि, केमिकल तब्दीलियूं उनजे अंदरि करे था छॾनि। पाण वेठा आचार खाऊं, वाह वाह मज़ो पियो अचे, ॾिसूं त अरबे अंदरि जीवड़ा पिया हलनि, उहे वेठा उनखे आचार बनाए। उनजी वरी सलाहियत कहिड़ी थी पई त ॿ अलॻि अलॻि में ॿिया हीअं गॾिबा, ॿ घरड़ा हीअं गॾिबा, गॾिजी पोइ वरी टुटंदा,
उन मां उन्हनि जो औलाद थींदो। गॾिजण जे लाइ ॿिए सां को प्यारु अथनि, प्यारु कोन अथनि, अंदरूनी मामिलो आहे। ही औलाद जी शिक बि कोन्हे, प्यार बि कोन्हे, हुजे त पोइ उनजो ख़्यालु रखनि न, उनजो ख़्यालु ई कोन्हे। पर हुन जे अंदरि इहा सलाह थी पई आहे जो हुन खां वधीक हू जो ख़ुदगर्ज़ आहे रुॻो पाण मां वेठो टुटे, पाण मां वेठो टुटे त रुॻो पाण जहिड़ा वेठो ठाहे। हेॾा त ॿ शयूं अलॻि थी वियूं। हाणे हिकिड़ी दाल आहे, उन दाल मां तव्हां 50 ज़रियूं करे जेकर वञी अलॻि अलॻि चाढ़ियोसि, अब छा थिए थी 5 ई मुङनि जी दाल आहे। पर मुङनि जी दाल में वरी तव्हां चणनि जी दाल विझी छॾी, हाणे वरी वञी ठाहियो, हाणे तव्हां कीअं चवां मुङनि जी दाल आहे, हाणे त हुन में तव्हां चणनि जी दाल विझी छॾी। जॾहिं ॿी शइ थी वई हली त उहा औलाद जेको थियो उहो ॿिनि जो थियो, हिकिड़े जो न थियो, हिकु जहिड़ो न थींदो, हिकु जहिड़ियूं सलाहियतूं न खणी ईंदो, ॿियनि जूं सलाहियतूं खणी ईंदो, विरसे में तब्दीली अची वई। उते खां ज़िंदगी वरी नज़र था विझूं त हुन में ॿिया खां हिकिड़ी घरड़े खां ज़िंदगी वधे थी, जीतनि ताईं अचे थी। ऐं तव्हां ॾिसो मच्छर, उहो मच्छर ख़ुदगर्ज़ आहे, माउ पीउ जे न हुजे ख़ुदगर्ज़ आहे। उहो मच्छर वरी तव्हां ॾिसो त ॿिए सां मेलाप करे थो, सा बि ख़ुदगर्ज़ी आहे, हुनजी बि आहे, हुनजी बि आहे, ॿिन्ही जी ॿधी बि आहे। पर इन लाइ न तूं कुर्ब आयसि, वरी हू का मादी ते सां को ॿियो विढ़ंदो त वरी हीअ अची हुन सां विढ़ंदो, विढ़ण जो मामलो ई कोन्हे। हींअर गॾियासीं वरी इहे त भॼ वञनि लिया, बख मख सां मखो मख सां गॾियो वरी इहे त भॼ वञनि लिया, पीता लाहींदा उन्हनि ते वेहंदा बि कोन। माना माउ जी ममता इन सतह ते थिए ई कान। पिदरता त अलॻि ॻाल्हि आहे, पर माउ जहिड़ी शइ, माउ जहिड़ी दिलि छा मच्छर में थिए ई कान। पर ख़ुदगर्ज़ आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। हुननि खां मथे आहे, तारनि खां मथे आहे, सिजनि खां मथे आहे, किरनि खां मथे आहे, किरन खां मथे आहे। उन्हनि जे अंदरि इहा सलाहियत आहे कान, हीअ वरी ख़ुदगर्ज़ आहे। हाणे उहे ख़ुदगर्ज़ आहिनि त ईअं बेदा लाहियो भॼो वञनि लिया। कुमी छा ॾिसो त कुमी बेदा लाहींदी, बेदनि ते वेहंदी कान, उहे बेदा वेठा फुटंदा, कंहिं कुमी जा बेदा इलाही का फुटनि था, 2-3 हज़ार फुटनि था। हू पाणीअ ताईं पहुचण जे लाइ समुंडनि में तव्हां उहे फिल्मूं ॾिसंदव तव्हांखे ख़बर पवंदी त उहे हज़ारे बचा जेॾी महिल फुटनि था, उहे समुंड में पहुचंदे 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 की वञी 50, 100, 150, 200 बचनि था, बाक़ी ॿिया सभु जा सभु पखी खाए वञनि लिया। ऐं उते पहुचण खां पोइ वरी उन्हनि खे मच्छियूं खाए वञनि लियूं। पोइ मस खे वञी को कन बचे थो, हिकिड़ो या 2। हाणे कुमी, उन कुमीअ खे बचे जी आहे कान। क्रोकोडाइल्स सीसमोसार 80 मीटरनि ताईं डिघा था थियनि, उन्हनि जा हॾा पिंजरा मिलनि था, हिकिड़ो पेर हिते त ॿियो 80 मीटर परियां उनजो पेर रखियो आहे। हेॾियूं बलाऊं बेदा लाहे इहे था भॻा वञनि, बेदो फुटे न फुटे, तंहिंसां हुनजो तैलकी न आहे, वास्ती न आहे, ममता हुई ई कान। हीअ जेका माउ जी ममता आहे उहा को ॿियो दौर के ॿिया इंसाननि में आहे, ॿी ज़िंदगी। हाणे उनखां जेॾी महिल पाण अॻियां था अचूं त तव्हां ॾिसो जेको पखी आहे उहो पखी ॿिए सां मेलाप करे थो, बेदा बि लाहे थो। उन बेदनि ते तव्हां ॾिसो त मादियूं बि विहनि, वरी नर बि विहनि। वरी उन मां जेको ॿचो थिए उहो तव्हां ॾिसो त झिरकीअ जे अंदरि त ममता आहे, उहा त उन लाइ करे पई, पर उहो झिरक बि करे पियो, सो वरी दाणो खणियो अचे, उतां को सांपे जो ज़रो खणी ईंदो, को कीअं गाह मां खणी ईंदो, सोची हुनखे खाराईंदो। इहा जेका ज़िंदगी आहे, इहा ज़िंदगी रुॻो पंहिंजे औलाद लाइ आहे। इंसान ज़ात रुॻो पंहिंजे औलाद लाइ हुजे त क़ुर शरीफ़ में आहे त जेकॾहिं तूं सिर्फ़ु पंहिंजे पाण लाइ सोचींदो, जेकॾहिं तूं सिर्फ़ु पंहिंजे औलाद लाइ सोचींदो, जेकॾहिं तूं सिर्फ़ु पंहिंजे उन्हनि अज़ीज़नि लाइ सोचींदो जेके तोखे वणनि था, त पोइ तो ते मुंहिंजी हिदायत जा दरवाज़ा बंदि आहिनि। जे तबलीग करणी थी त रुॻो औलाद लाइ न कर, रुॻो जेके वणनि तन लाइ न कर, इंसानियत लाइ गॾल ख़ैर कर, सॼे जहान खे तब्दील कर, उन लाइ कोशिशि कर। जेके नथा वणई तिन खे बि हिदायत ॾे, तिन लाइ बि गौर वीचार कर, पोइ मुंहिंजा दरवाज़ा खुलनि, दरवाज़ा बंदि आहिनि। ॾिसो इंसान जे अंदरि उहा ॻाल्हि जेॾी महिल अचे थी रुॻो ममता पंहिंजे औलाद ताईं, त उहा त ग़लति ॻाल्हि आहे। पर जानवरनि अंदरि अची वञे हली, हीअ त शानदार ॻाल्हि आहे। हीअ त मच्छरनि खां मथे, कुमिन खां मथे, क्रोकोडाइल्स खां मथे, वाॻुनि खां मथे पखी से पंहिंजे बचनि लाइ दाणे जो बंदोबस्तु कनि पिया। वरी खणी ॾिस त उहा क़बर, उन कंबर खे अचो त नांग खाए त उहा क़बर उन लाइ विढ़े थी, विढ़ी या बचे खे थी बचाए, या नांग खे थी किराए, या पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾे। हिन धरतीअ ते ज़िंदगी जे अंदरि कुर्ब लाइ, मोहबत लाइ जेकॾहिं का ज़िंदगी जी क़ुर्बानी आहे त उहा हिन धरती ते सिर्फ़ु माउ ॾिनी आहे। इंसान त बाद में सिखियो आहे,
इंसाननि खां अॻु में जानवरनि जूं जेके माऊं आहिनि तिन बचनि लाइ ज़िंदगियूं ॾेई छॾियूं। नरनि जी नफ़्सियात जेॾीमहिल तव्हां पढ़ंदा तव्हांखे ख़बर पवंदी त नर असुल मुक़ाबिला कंदा हुआ हीउ मुंहिंजो सॼो मादनि जो ऐं नंढनि नंढनि नरनि जो धन आहे, हीउ हुनजो आहे। हाणे अना जो मामिलो आहे, हुन सां ज़िद कबो, हुनखे वेझो अचणु न ॾिबो, पाॾा पाॾनि सां विढ़ंदा। छाजे लाइ? ऐं ताक़तवर आहियां। ॿकर ॿकर सां विढ़ंदो, इन लाइ न त मुंहिंजे बचे खे त उहो ॿकर मारे, न न हिन सां वरिती न आहे। अना हीअ जेके नर हिन धरतीअ ते आहिनि जानवरनि जा, पखियुनि जा, जीतनि जा, से पंहिंजी अना लाइ विधा। ऐं अना बि शानदार आहे, उहो पाण थोरी देरि खां पोइ सिखूं था। पर कहिड़े फॉर्म में, कहिड़ी सूरत में, पर मोहबत जे ख़ातिर ज़िंदगी ॾेई छॾणु, मोहबत जे ख़ातिर विहणु, पहिरीं मोहबत करणु, पोइ उन लाइ दुश्मन सां इतिहाद बि करणु। इहा ॻाल्हि जेका अज़ीम ॻाल्हि आहे। तव्हां कंहिंसां विहणु चाहियो, उन विहण जे लाइ जेकॾहिं तव्हां वञी इतिहाद करियो, तव्हां मज़लूमनि जा साथ ॾियो, तव्हां दुनिया जो कहिड़ो कमु वञी करियो, मुनासिक़त आहे। उन करे जो तव्हांजी नियत में आहे कंहिंसां विहणु, पोइ उन लाइ केॾो बि चङो कमु करियो, पर तव्हांजी उहा वेड़ अज़ीम नथी थी सघे। उन करे जो उनजी जड़ में नफ़रत आहे, जड़ में कंहिंसां मुक़ाबिलो आहे, पोइ उन लाइ तव्हां भले माण्हुनि ते वेठा थोरा करे वेठा करियो, पर ॿी पासे तव्हां कंहिंसां मोहबत करियो। उन मोहबत जे ख़ातिर केरु उन सां ज़ुल्म ऐं कहर ऐं बरबरत करे तव्हांजो अंदरि कंबी उथे, तंहिंसां जेॾीमहिल तव्हां मुक़ाबिलो करियो था ऐं इतिहाद करियो था, उहो अज़ीम आहे। उन करे जो उनजे अंदरि में बेवस्त मोहबत आहे, त करे उहा हिन धरतीअ ते माउनि जे अंदरि पैदा थी आहे, मादियूं जानवरनि जूं ऐं पखियुनि जूं ऐं जीतनि जूं, जिन क़ुर्बानी ॾिनी पंहिंजे बचनि जे ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी में। वरी हिन धरतीअ ते ॾिसूं था त उहो जो कुकड़ आहे, उन कुकड़ खे ॿी कुकड़ सां तहलकी न आहे। में पंहिंजे बचनि सां त ॿधल आहे, पर गॾोगॾु धण जी सांभ बि आहे। इहा हिकिड़ी नई शइ आहे त हरणनि जे अंदरि, ॿकरियुनि जे अंदरि, रिढनि जे अंदरि हिकिड़े पासे त पंहिंजा बचा आहिनि, उन्हनि बचनि सां मोहबत बि आहे, पंहिंजी परवरिश बि कबी, तिन खे हिकिड़ी सतह ते आणिबो, सतह ते आणे पोइ वरी उन्हनि खे कुकुड़ ठुंगाइणी भॼाए ॾींदी, हाणे वरी ॿियनि बेदनि ऐं ॿियनि बचनि जे पोयां के जानवर वरी टिनि बचनि ताईं कनि। मसइलो कैंगरो जेको आहे जानवर, उहो हिकिड़े बचे खे बि न पाईंदो, वरी ॿियो ॼणींदो, वरी पहिरीं जी बि परगोर वेठो लहंदो, वरी टियों ॼणींदो, वरी बि उहो जेको पहिरियों हूंदुसि पंहिंजी परगोर पियो लहंदो। हाणे वरी जॾहिं चोथों ॼणींदो तॾहिं हुन पहिरियों चवंदो हाणे भॼी वञो। टिन पंहिंजे बचनि जी परवरिश करे थो, वॾा थी वञनि था त कुर्ब करे थो, पंहिंजा आहे पोइ उन सां आहे पंहिंजो दिफ़ा करे थो, कंहिंखे सेखारे पियो, जॾहिं ॿियो बचो बि थी वियुसि, टियों बि थी वियुसि, हलियो कैंगरो जे अंदरि आहे। असीं सम्झूं था असीं इंसान आहियूं जो असीं पंज बचनि जी था करियूं, बाबा इंसान परे जी ॻाल्हि आहे, उहो कैंगरू 3 बचनि जी थो करे। तीअं जेके जानवरनि मथे सतह जा जेके पाण ममालियात था चऊं, जेके खीर पीआरींदड़ जानवर आहिनि, उन्हनि खीर पीआरींदड़ जानवरनि जे अंदरि ममता आहे, कुमियुनि जे अंदरि कान्हे, वाघनि जे अंदरि कोन्हे, क्रोकोडाइल्स जे अंदरि कोन्हे, मच्छरनि जे अंदरि न आहे, मखियुनि जे अंदरि न आहे, हिननि जे अंदरि ममता आहे। उहा जेका ममता, अॼु पाण उन ममता ऐं रुॻो कुटुंब लाइ जीअण खे ख़ुदगर्दी चऊं था, पर उहा उन सतह ते आला ऐं शानदार आहे ऐं लाजवाब आहे। ऐं उते ई खां जेकॾहिं असां अॻियां वधूं था त इहा जेका सांभ आहे, उहा सांभ अञा अॻियां वधी आहे। हिन धरतीअ ते दिफ़ा में धण बि थिया आहिनि, शिकार में धण न थिया आहिनि। शिकार में कॾहिं बि शींहं कोन चाहींदा त 8 ॼणी गॾिजी करियूं, आहिनि त ठीकु आहिनि, पर हू चाहींदो त अकेलो हुजां, वञी अकेलो शिकार करे मारियां, वञूं गॾिजी ऐं पोइ वरी उन मां थिए टुकुर टुकुर। शिकार जे मामले में माण्हू चाहींदो त घणो वॾो शिकार आहे, मारिजी नथो सघे, तंहिं लाइ हिताब करियूं त ॿी ॻाल्हि आहे, पर मारिजी सघे थो त पोइ अकेलो हुजां त सॼो जान ईद जो ॾींहुं सभु ठाहिनि ताम, पोइ वतायो थो चवे त पोइ सभु वरी वञनि लिया, पोइ आऊं ऐं अम्मा बचूं, पोइ वरी सभिनी जा ताम खणी सीरा ऐं सयूं ऐं ॿियूं खणी अचूं घर, ऐं उनखां पोइ अम्मा मरी वञे, पोइ खाड़े वताए खा। त करे जेको शिकार कंदड़ आहे तंहिंजी सोच इहा आहे। पर जेके मज़लूम आहिनि से पंहिंजो दफ़ा था कनि, जेके मज़लूम आहिनि से भॼनि था, जेके मज़लूम आहिनि से धणनि जी तइदाद में सूरत में था हलनि, तिन जे अंदरि सांभ आहे। ऐं गॾोगॾु पंहिंजो जेको कुटुंब आहे उन कुटुंब ताईं मोहबत आहे, पंहिंजे नस्ल ताईं मोहबत आहे। उहो बि ॾोहिटे पोटे जो तस्वर ई न आहे, जानवरनि में को ॾोहिटो पोटो थींदो आहे। ऐं वरी जानवरनि जे अंदरि त हे मुंहिंजो नानू आहे, मुंहिंजी नानी आहे, मुंहिंजो ॾाॾो आहे, मुंहिंजी ॾाॾी आहे, तस्वर ई न आहे। मां ऐं औलाद ताईं आहे ऐं पीउ ताईं आहे, पखियुनि में हिननि में। पर अॻियां हली ॾिसूं था त पंहिंजा पुराणा इंसान, तिन जे अंदरि क़ौमियत बनाए, तिन जे अंदरि क़बाइलियत बनाए, गारनि में रहंदड़ माण्हू आहिनि, पर
शिकार करण जे लाइ आहिनि बि शिकारी, हिकिड़े पासे पंहिंजो दफ़ा कनि था, तंहिं लाइ बि इताद कनि था, वरी चवनि था त हिन हाथनि खे मारणो आहे बर्फ़ानी इलाइक़नि में ऐं घोड़नि खे मारणो आहे, तंहिं लाइ इताद करियूं। उन करे जो हीअ त हिकिड़ो घोड़ी असांजो वर न चढ़ंदो, पोइ छा था कनि, पोइ हीअं था कनि जो जबल तिन जबलनि ते ॾिसी त हीउ जबल हली फलाणी जॻह ते खुटे थो, पोइ उतां खां हेठि रुॻो घार ई घार आहे, ॿियो कुझु न आहे। ही घोड़नि जे धननि खे हीअं सुम्ह हणंदा, तिन खे खणंदा वेंदा मथे। घोड़नि खे त ख़बर न आहे त घोड़ो त लतूं पुठीरूं कंदो, ॿियनि खे धिकी न वेंदो। घोड़नि जो धन 200 250 घोड़नि जो धन, इंसाननि जा टोला वैशी टोला उघाड़ा कपिड़ा कोन हुआ, से हीअं अॻियां वधी उन्हनि खे सुम्ह हणंदा, उन्हनि खे हटाईंदा वेंदा, पोइ घोड़ा मथां ई किरंदा वेंदा। हाणे उन्हनि घोड़नि अॻियनि खे ख़बर न आहे त पोयनि जो रस्तो अॼु तंग थियो आहे, हाणे किरनि पिया, उहे किरंदा मरंदा वेंदा। बर्फ़ानी इलाइक़ा, घोड़ा उते खणी आया, बर्फ़ में 6 महीना घोड़ो पियो आहे, उहो ख़राबी कोन थींदो, से अची गारनि अंदरि छॾींदा। तव्हां हींअर ॾिसंदा उन्हनि गारनि जे अंदरि हिकिड़ी हिकिड़ी गार में हज़ारें ढांचा घोड़नि जा पिया आहिनि, हज़ारें ढांचा हाथनि जा पिया आहिनि। हिननि हाथनि जा शिकार करे छॾिया आहियूं, किरायूं मरी वियो, बर्फ़ आहे, हिकिड़ो हाथी खणी 6 महीना हेठो खाईंसि, उहे वेठे खाधऊं, उहे हज़ारनि जी तइदाद में पिया। इन करे इंसाननि अंदरि बदील थी, पर नंढा जानवर से हिननि खे मिली विया, अची त विढ़नि बि नथा, हिन खे शिकार करण जी ज़रूरत कोन्हे। कयूं शिकार, हयूं कंहिंखे धक लॻो ड्रंग में, खणी आया खणी आया, अचूं त हाणे हू त शिकार थी वियो, उहो त खाऊं था, हीउ रत वेठो ॻाढ़े, पर हिनखे घणो धकु कोन लॻो आहे। हिनखे पटी ॿधोसि पटी, हिनखे बीहारे छॾियोसि, चयो हिनखे वरी 2 ॾींहं खां पोइ खाईंदासीं। जो बीहारियऊं, पोइ वरी हुनखे बुख लॻी, ॿिए ॾींहुं ॾिनोसि गाह, त वरी गाह खाधो, हरण गाह खाधो, रड गाह खाधो, ॿकरीअ गाह खाधो। ॾिठो त वाह वाह, हे त बीहारे सघूं था। पोइ चयूं त को टाइम अहिड़ो थो अचे जंहिं टाइम ते शिकार पाण खे मिले ई नथो, ऐं कॾहिं त इलाइक़ा आहिनि, उन्हनि इलाइक़नि सभिनी खे धकड़ियूं मारे छॾियूं, तिन खे पाण कुयो छॾियूं, ऐं कुयूं था वरी पाण अहिड़नि इलाइक़नि में हाणे अची विया आहियूं जिते बर्फ़ूं त आहिनि कोन, घर में इलाइक़ा, ॿी ॾींहं त धप करे वञे, खाइण जहिड़ो आहे कोन, पोइ भला छा करियूं, पोइ छो उन्हनि खे ॿधी बीहारे छॾियऊं। जानवरनि खे इंसाननि ॿधी बीहारियूं, जो ॿधी बीहारियऊं त पोइ वरी उन्हनि जा खीर जा मज़ा वरितऊं। उन करे जो पाण त खीर पीअंदा हुआ, माण्हू त खीर पीआरींदियूं हुयूं औलादनि खे, उहो त सॼो उन्हनि खे तजुर्बो हो। उन्हनि माण्हुनि चयो त मुंहुं में खीर कोन्हे, पोइ भला खणी ऐं हिनखे हिन में खीर पीआरे ॾे, असां ॾिसूं था, ॿार खीर पीआरियूं, वाह वाह। पोइ वरी उहो ॿियनि खीर पीतो, इंसान राति खीर पीअणु सिखी वई, इंसान राति जानवर धारणु सिखी वई। पर जेॾीमहिल अॻियां थोरो कमु वधियो त पोइ चयूं त हाणे कमु विरायूं, हीउ जो तीर सभु वेठो ठाहे, आउं बि तीर ठाहियां, नज़ीर बि तीर ठाहे, अकबर बि ठाहे, फलाणो बि ठाहे, इक़बाल बि ठाहे, एहसान बि ठाहे, वरी तिखा बि पाण करियूं। पर हीउ जो सॼण खान आहे, हिन जो तीर ठाहियो आहे, उहो तीर पाण वारे खे त मात थो करे, पोइ छो न पाण तीरनि जो कमु हिनखे ॾेई छॾियूं। ऐं हीउ जो शिकार थो करे, हिन छिप जो वॾो क़ाबिल आहे, छिप ऐं छर अहिड़ी को हणे जो ख़बर ई नथी पए शिकार खे त को वेठो आहे, हे उतां ई थो वार करे, त निशाननि में पाण सभु भला आहियूं, त हिन जो निशानो हिननि 2 ॼणनि जो ॿियो आहे। त करे चयूं त हिननि खे पाण चऊं था त हे शिकार कनि, हिन चयो त तूं तीर ठाहे। वरी ॾिठूं त हिन माण्हू जी दिलि वधीक आहे गाहन बान करण में, छो माइयुनि खे लॻनि था इन कम सां, माइयुनि खे चयूं तव्हांजो गाह करे अचो। हाणे जानवर धारियऊं त हिननि खे अची रहणो पियो वहंदड़ दरिया, तिन जो सिस्टम हो कोन, दरिया वेठे विया, जेके छाड़ू आहिनि से छाड़ू आहिनि, को बि सिस्टम कोन हो, पर दरिया हिन धरती ते विया पिए, उन्हनि दरियानि जे पासनि में तिन जूं छाड़ू वयूं ते, से सम्झो त कुदरती पुराणा, वाह वाह, तिन मां नंढियूं छाड़ू निकितियूं ते, उहे सम्झो त कुदरती पुराणियूं शाखूं हुयूं, के शाखनि ते वेठा, के वाहन ते वेठा, के दरियानि जे कपनि ते वेठा, त उते पाणी खणी सघो। वरी ॾिठूं त हीउ त कमु ठीकु आहे, पर गाहनि जी सोक थी थिए, हीउ जो ॿिज छणनि था, से त हुननि हज़ारें नसलनि खां वठी ॾिठो हो त ॿिजनि ते बरसाति जो पाणी पवे थो त फुटी था पवनि, पोइ पोख छो नथी करियूं, वरी हिननि पोख कई, पोइ उहा पोख छाजे लाइ हुई, गाह लाइ हुई, जानवरनि खे खाइण लाइ हुई, हीअ त रुॻो शिकार कंदा हुआ, हीअ त मज़ा वठंदा हुआ गोश्तनि जा, हीअ गोश्त खोर, वाह वाह लॻी पई आहे, हुनखे मार हुनखे मार हुनखे मार, उहो कयूं। पर जो ॿिज थिया त तव्हांखे ख़बर आहे त इंसान त अहिड़ो आहे जो चइजेसि त हीअ शइ जी क्रिया हीअ कोन खाइबो, कातल ज़हर हुजे त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी मिर्च मसाला ॿिया देरी न कंदो, छो त चखे त ॾिसां, हज़ारे बंदिशूं विझोसि, जे पुराणो आदती हूंदो वरी चवंदो सिगरेट जो सूटो त हणी ॾिसां, मन हुनजो बीहे कोन थो, त करे हिनखे हो त हे भला दाणा खाई त ॾिसूं, पोइ दाणा खाई थो केरु हीअ त सही न आहे, हीअ त सही न आहे, हीअ त सही न आहे, के दाणा वणी विया छा, हीअ त ॾाढा टेस्टी दाणा,
पोइ चयो उन्हनि जी पोख करियूं। उतां खां अनम जी ॻाल्हि थी, पोख वारो समाज थियो। इंसान ज़ात जानवर धारिया बि, तुंहिंजा खीर बि पीता, कम बि विरायूं, हीउ कमु तुंहिंजो, हीउ कमु तुंहिंजो, हीउ कमु तुंहिंजो। चूं पखा ठाहियूं था, पर पखा ठाहिण में वरी हीउ क़ाबिल आहे, त करे चयो त हीउ जो क़ाबिल आहे, हीउ भले चौरा हीउ ठाहे, पखा हीउ ठाहे, घर हीउ ठाहे। असीं शिकार करे था अचूं, मायूं जेके आहिनि उहे फसल पोखीनि ऐं माल जो चारो ॿारो उहो भले मायूं कनि। कम जी विरासत थी, उन विरासत में इहो थियो त हिन जो थोरो अकल मथे आहे। हुननि चयो त आऊं खणी आयुसि हिकिड़ी रॾ, ॿिए चयो न भाउ तूं रॾ कोन खणी आयो, उहा रॾ न आंदी। अची सभु वेठा, सभिनी जी जेॾी महिल यादगिरी आई, ख़बर पई त हीउ जो सुलेमान आहे, सुलेमान जी ॻाल्हि त सही आहे, हिन जो त आफ़्सो ठीकु आहे, हिन जा ॻाल्हि कई त हिन हिकिड़ी रॾ आंदी, 20 खे विसरी वियो, 15 खे यादि आहे, पर हिनखे त यादि इहा ॻाल्हि आहे। पोइ जेके यादि में वधीक तेज़ हुआ, जंहिंजो अकल थोरो तेज़ हो, यादगिरीअ जे हवाले सां, पोइ चयो त यादगिरीअ जो कमु कर तूं, हाणे अन उपाय असां विझूं था खरनि में, ही संभाल बि तूं, हे रिढूं बि तूं संभाल, हीउ बि तूं संभाल। लेखो चेको हो कोन, लिखणु इंसान ज़ात खे आयो कोन थिए, लिख पढ़ हुई कान, रुॻो यादगिरीअ जे हवाले सां, यादगिरी जे हवाले सां उहो कमु करे छॾियो हिकिड़े माण्हू जे हवाले। हाणे जो उनजे हवाले थियो त उनजो निर्जो कमु रुॻो उहो वेही कयो त जीअं तीरनि वारे कयो त पंहिंजे औलाद खे तीर सेखारे छॾियो त तीर ईअं ठहंदा आहिनि। उनजो औलाद वरी थियो लोहार, जे पखावई ठाहिया त पंहिंजे औलाद खे पखावई ठाहिणु सेखारिया, हुनखे उहो कमु आसान लॻो, चई औलाद खे बि उहो सेखारिया, वञी शिकार ते हूंदी कोन, मुंहिंजी अखियुनि जे अॻियां न हूंदो। जंहिंखे वधीक शिकार करण ते आयो त चयो त मुंहिंजो औलाद आहे, मूंसां गॾु हूंदो, पेर पेर में सार संभाल में वेठा कंदासीं, जहिड़ो असीं पुटु पीउ हिक ॿिए जो ख़्यालु रखंदासीं त ॿियो कीअं रखंदो। उन पंहिंजे पुट खे वरी उहो शिकार जा वधीक तरीक़ा सेखारिया। नतीजे में इहो थियो त शिकारनि जा पुट शिकारी थिया, गाह पोखींदड़नि जा पुट नुस्बतन आबादगार थिया। हारीअ ज़मीदार जो मामिलो कोन हो, उहे आबादियूं कंदड़ हुआ, उहे थिया। चौरा ठाहींदड़नि जा पुट चौरा ठाहींदड़नि थिया, लेखनि वारनि जा पुट लेखा थिया। हाणे हिकिड़ो नस्ल थियो, ॿियो नस्ल थियो, टियों नस्ल थियो, चोथों नस्ल थियो, इहा ॻाल्हि ई विसरी वई हली त हीउ जो असांजा लेखा चोखा वेठो करे, हिन जे ॾाॾे पड़ॾाॾे तड़ ॾाॾे खे को सभिनी गॾिजी चयो हो त तूं लेखनि जो धणी, इहा ॻाल्हि ई माण्हुनि खे विसरी वई हुई, लिखत हुई कान। हाणे असांखे केरु पुछे त तव्हांजो ॾाॾो आहे, तंहिंजो ॾाॾो आहे, तंहिंजो ॾाॾो, तुंहिंजो नालो छा आहे, असांखे ख़बर ई कान। तव्हांजे ॾाॾे जी ॾाॾी आहे या ॿाहिरि केरु, असांखे ख़बर ई कान। पंहिंजी हद ई ॾाॾे ऐं ॾाॾे जे पीउ खां ऐं जे वॾड़ा वठी ॿुधाइनि त ॾाॾे जे ॾाॾे ताईं हूंदी, पर नाना ऐं नानीअ वारो जेको खंदो आहे, अब तुंहिंजी नानी केरु ऐं तुंहिंजी नानी केरु ऐं तुंहिंजूं भेनरूं केरु, असांखे त ख़बर ई कान्हे। उहा धंधो कहिड़ो कॾी, असांखे त ख़बर ई कान्हे। जेकॾहिं असांखे अॼु जे इल्मी दौर में ख़बर न आहे त उन दौर में जॾहिं लिखत कान हुई, जॾहिं पढ़त कान हुई, तॾहिं ख़बर ई कान्हे। ख़बर ई कान हुई त हाणे समूरियूं मिल्कतूं माण्हुनि जे ज़हन में ई थी वियो त गॾु करे ॾियणियूं आहिनि हिननि बुज़ुर्गनि खे, ऐं उन्हनि बुज़ुर्गनि खे ॾिनऊं त उहे थी विया वॾा, तबकनि जनम वरितो ऐं सभु माण्हू थिया उन्हनि जे चवण में, अन्न जो उन्हनि वटि गॾु थियो, धण जे उन्हनि वटि गॾु थिया। माण्हुनि खे ॻाल्हि विसरी वई हली त जेके फरनि जानवरनि मां फर थिया ऐं तिन जा फर थिया ऐं तिन जा फर थिया, उहे जेके धण थी विया ऐं वॾियूं पोखूं थी वियूं हलियूं, उहे त कंहिंखे बि कोन लॻो त आऊं खणी आहियां। भई कंहिं वटि किथे ग़ुलाम मोहम्मद वटि जेके रिढूं हुयूं 10, हीअ त उन्हनि मां फर थिया आहिनि, पोइ इहे त ग़ुलाम मोहम्मद जा आहिनि। ग़ुलाम मोहम्मद जा त रिढूं उन संभालींदड़ जूं थी वियूं, ॿकरियूं उन जूं थी वियूं, धण उन जा थी विया, ज़मीनूं उन जूं थी वियूं। पोइ हुननि चयो त छा करियूं, छो त ॿिए इलाइक़े में फलाणनि घणा जानवर हथ कया आहिनि, हलो त हमिलो करियो। वरी उन्हनि ते हमिलो कयो, हमिलो करे उन्हनि खे मारे छॾियो, उन्हनि खे मारे छॾियो, मारे उन्हनि जा माल मिल्कियतूं दौलतूं खणी आया। दौलतूं कहिड़ियूं, रिढूं, ॿकरियूं ऐं अनाज, उहे खणी आया। वरी हेॾां कयूं, वरी चयूं त हीअ जे कम ॾुखिया आहिनि, उहे ॾुखिया कम इन्हनि मां छो न वठूं। हीअ जो जानवर धारिया अथऊं, माण्हू न धारियूं। हीअ जो माण्हू खणी अचूं तिन खे कुयो था छॾियूं, तिन जूं ज़ालूं पाण विहारे था छॾियूं, धीअरूं पाण विहारे था छॾियूं, उन्हनि सां पाण पढ़णजी बि था छॾिया ऐं हिननि खे खणी था अचूं तिन खे विहारे था ॾियूं। उन्हनि खे ॾंडा ॿेड़ियूं हणी तिन खे क़ाबू करे जानवरनि वांगुरु ॿियनि क़बीलनि जा माण्हू तिन खे ग़ुलाम बनायूं। कॾहिं बि पंहिंजे क़बीले पंहिंजे माण्हुनि खे तारीख़ में ग़ुलाम न आहे बनायूं। पोइ जॾहिं दौरु मटियो आहे त पोइ पंहिंजनि जा बि ग़ुलाम थिया आहिनि, पर शुरूआति में ग़ुलाम ॿियनि जा क़बीला, तिन ते लुट मार करे तिन खे जानवरनि वांगुरु धारियऊं
धारियूं था उन्हनि खे, पोइ वरी जेको सुठो हले त हिते प्यार वेठा कनि, उनजो मथो पिया खननि, पुठ पिया खननि, जीअं जानवरनि जा पाण कंदा आहियूं। जेको खिंचल करे तंहिंखे ॾे मार, जेको सफ़ा नथो सुर ॾे तंहिंखे धकड़ी ॿारे छॾ। जानवर ग़ुलाम थी विया, हिन धरती ते ग़ुलामी थी वई हुई, हिन धरतीअ ते ग़ुलामीअ सां गॾोगॾु आका थी विया हलिया। ऐं समाज इन नमूने अॻियां वधियो, पर के ताक़तवर कबीला थी पिया, ताक़त खे तब्दील कयो। ॾिठो त हुन सां असीं नथा पुॼी सघूं, हू असां सां नथा पुॼी सघनि, पर छिरकनि में पिया आहियूं, सॼी राति छिरक। कॾहिं था हू पाण ते हमिलो कनि, कॾहिं था पाण हुननि ते हमिलो कनि, छो न इतिहाद करे कबीलनि जा पाण में इतिहाद थिया। ॿी पासे जेका मोहबत हुई सा कबीले ताईं वधी वई हुई। धारियूं जेको आहे सो त आहे वैशी, सो त आहे जानवर, तंहिंखे त कुई छॾिणो, मायुनि खे बि कुई छॾिबो, बचनि खे बि कुई छॾिबो, तंहिं बाबति को बि क्यास कोन्हे। पंहिंजे कबीले जे बारे में क्यास आहे, पंहिंजे कबीले जे बारे में मोहबत आहे। जेको इंसानु गारनि जी सूरत में सिर्फ़ु पंहिंजे औलाद लाइ हो, उहो उतां खां वधीक कबीले लाइ थियो। ही कबीले वारा सभु पाण भाइर आहियूं, पाण गॾिजी था रहूं, उन गॾप जी ॻाल्हि थी, कबीले ताईं मोहबत वधी। जेका मोहबत पहिरीं कंहिं दौर में जानवरनि जे अंदरि सिर्फ़ु बचे ताईं हुई, माउ जी ममता, उतां खां वधी सांभ ताईं थी, सांभ खां वधी हाणे कबीलनि जी सूरत में कुटुंब ताईं, ऐं कुटुंब खां वधी सौट मासात, कबीलो माना धारिया न, सभु पंहिंजा सौट मासात, पोटा ॾोता, नाना ॾाॾा, तिन ताईं हीअं मोहबत वधी वई हली, उहा दिलि वधी वई हली। अहसासु ख़ुदि पंहिंजे जिस्म जो कबो, औलाद जो कबो, पर कबीले जो कबो। ग़लति ऐं सही शइ जेका पाण खाइबी नुक़सानकार आहे, ग़लति ऐं सही जो तस्वर ख़ुदि गर्दी में रुॻो पंहिंजी जान ताईं आहे, औलाद ताईं, वरी औलाद ताईं आहे। हाणे कबीले में ग़लति ऐं सही जो तस्वर पायो त हीअ शयूं कबीले खे जोड़ीनि थियूं, हीअ हुननि जे अंदरि निफ़ाक़ पैदा थियूं कनि। को ॻाल्हि कबीलनि खां वधी क़ौमनि ताईं आई, हीउ कबीलो, हीउ कबीलो, हीउ कबीलो, पाण सभु हिकिड़े इलाइक़े जा, छो न पाण में इताद करे विढ़ूं छो था। पोइ जो इतादनि लाइ ज़रूरी इहो आहे त रत जो रिश्तो ॻंढियूं न त वरी झेड़ा थियो कान। पोइ सरदार कबीलनि में चवंदा, पोइ भला बधो था कयूं, पोइ वरी हुतां बधो कयूं, हुतां वरितऊं, हितां ॾिनऊं। हेठि माण्हू जे मेलाप कनि, तिन जे लाइ ग़ैरत आहे, तिन खे मारे छॾिणो आहे, कारोकारी जो मामिलो आहे। मथे सरदार तव्हां ॾिसो, पुराणी रवायत अञा ताईं बलूचिस्तान जा सभु सरदार ॻंढिया पिया। मसलन अख्तर मिंगल ऐं पाण वारो मलिक असद साहिब पाण में सॻा मासात, सालिम मोहम्मद भूतानी हिन जो मामू, ऐं वरी सालिम मोहम्मद अरबा मोहम्मद असलम पंहिंजी वालदा, उहा वरी बिरोही, ईअं हिननि जूं बुकटुनि सां माइटियूं। ऐं गनी टालपुर उहो वरी हिन जो भेणायो, हिन जो मलिक असद जो। ऐं सालिम मोहम्मद भूतानी जी भेण उहा हीअ जेको जाम उनड़ आहे तमाची, तंहिंजे घर में। इहे सभु पंहिंजा पाण में माइट, सरदार टोटल माइट, ॾिबो ऐं वठिबो, ऐं इन नमूने गॾिबो। उहो जेके गॾिया उहे थियूं क़ौमूं। पर अञा ताईं बि सफ़ाई जॾहिं सख़्तु हालतूं थियनि थियूं, उन खां सवाइ क़ौम ताईं उहा दिलि न पैदा थी आहे जो गॾियल क़ौम जे बचनि जी कजे। अञा ताईं बि माण्हुनि जे अंदरि, क़ौमुनि जे अंदरि बि तव्हां ॾिसंदा त सोच ज़ात खां न वधी आहे, पंहिंजे पाण ताईं आहे, कुटुंब ताईं मज़बूत आहे, ख़ानदान ताईं मज़बूत आहे। इलाही खां ठग आहिनि, बसि केरु अची ठग आहे माण्हुनि सां ज़ुल्म करे छॾियईं, की करे छा थो, की खणियो वरियो बचनि खे वञो थो ॾे। इलाही को तव्हां ॾिठो हुजे, हुन धरतीअ ते ख़राबु क़िस्म जूं मायूं थियनि थियूं, हलनि थियूं बाज़ारनि में, पैसा खणी थी वञनि, केॾा बि खणी जी बचनि लाइ अटूं थी वठनि। बुरे खां बुरो कमु करे बि पंहिंजे बचनि लाइ कजे थो, ठगियूं दुनिया सां करे बि पंहिंजे बचनि लाइ कजे थो। हिन धरतीअ ते जेको मच्छर जी ज़िंदगी गुज़ारे थो, तंहिंखे त पाण इंतिहाई किरियल था चऊं, जेके पंहिंजे बचनि जी बि न आहे, पंहिंजी ज़ाल जी बि न आहे। पर जेको माण्हू पंहिंजे औलाद लाइ रुॻो करे थो ऐं ॿियनि सां ठगी ठड़ी वेठो करे, उनखे पाण ग़लति था चऊं। ऐं ठगी ठड़ी नथो करे, तंहिंखे चऊं था भला ॾिए नथो त ॾुख त नथो। ऐं जेकर को माण्हू रुॻो पंहिंजी ज़ात लाइ ऐं पंहिंजे औलाद लाइ नथो करे, चए थो ठहियो पाण शादी न कई आहे, या औलाद उहो जातियुनि जे हवाले आहे। पर माण्हू चए थो भला मवाली त कोन्हे, गारगन त कंदो करे, लचा त पैदा नथो करे, भला ॾिए नथो त ॾुखो ई नथो। उहा हिकिड़ी इंसानियत जी क्वालिटी आहे, पंहिंजी ज़ात लाइ, पंहिंजे कुटुंब लाइ। पर जेको नुक़सानु पहुचाए थो, जेको तकलीफ़ ॾिए थो, उहो इंसानु दुश्मन आहे, कुटुंब दुश्मन आहे, बरादरी दुश्मन आहे, इलाइक़ो दुश्मन आहे। हाणे जेका ॻाल्हि इंसानियत खे ॻंढे थी, तंहिंमें ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त इंसानी ज़हन कमाल करे ॾेखारिया। अॼु इक़बाल खे राति वेठे ॿुधायोसीं त साइंसदाननि ठाही आहे स्किन, चमड़ी ठाही अथनि, उहा कोरियड़े जो जेको ॼारो आहे, उन कोरियड़े जी ॼारे खां बि सन्ही आहे। उहा नुंहं खां वठी माण्हू खे चाढ़ीनि था सॼी दिमाग़ ताईं, 15-20 ॾींहंनि खां पोइ उहा जिस्म जो हिसो थियो थी वञे। उन माण्हू खे पिस्टल जी गोली हणो कुझु नथो थिए।
पंचेरी राइफल जी गोली हणोसि कुझु नथो थिए छका लांचर खणी करे उछलिजी वञी परियां किरंदो तंहिंमें मरी वञे धक में जीअं माण्हू खे पाण थेलो ॾियूं था त माण्हू किरे थो त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी उहो लांचर हुनखे कंदो कुझु बि कोन कोई स्किन उनजी लांचर खां वधीक मज़बूत आहे उनजो प्रेशर बर्दाश्त थी करे इंसान ईअं कयो आहे मौसमी जंगनि ते 1970 जे ॾहाके में अक़वाम मुताहिदा था सभिनी मुल्कनि खे विहारे छो त तव्हां मौसमी लड़ायूं न कंदा उहो ॻुझो मुआदो थियो जेको हाणे ज़ाहिर थियो आहे मौसमी लड़ायूं माना हिननि वटि हथियार हुआ आइंस बम हेतिरो नंढड़ो आहे अधु हथ जेतिरो उहो हितां खणी 250 किलोमीटर मथे फायर था कनि उहो फायर करे उनजी एंगल ठाहींदा धरती त फिरे पई 48 कलाकनि खां पोइ हीउ आसमान 12 कलाकनि खां पोइ त अमेरिका ॾिसंदी हीअ धरती फिरे पई 12 कलाकनि खां पोइ अमेरिका अचो थी वञे पाण वारी सतह ते 48 कलाकनि खां पोइ केरु हूंदो हेठि या मथे कहिड़ो मुल्क हूंदो पंहिंजो सॼो सिस्टम ठाहे मैथमेटिकल खणियो आइंस बम ठका कनि छो जो हीअं हज़ारे किलोमीटरनि जा ककर हीअं निपूर जो गॾु थियनि बरसातूं थियनि तबाहियूं अची वञनि हलियूं मुल्कनि जा मुल्क तबाह थियो वियतनाम में हिननि आइंस बम हयो अची बरसातूं थियूं चयूं त जेके रस्ता आहिनि उहे रस्ता वाह थी विया जंग ख़तम थी इताद थी वियो ॿधी थी वई हली जंग ख़तम आख़िर में अमरीकी लानत रक्त जो रिश्तो न आहे उते बरादर जो रिश्तो न आहे उते कुटुंब जो रिश्तो न आहे हिकिड़ो अजनबियत जेके माण्हू सुञाणे न ॿियो जंहिंसां तइलुक़ तव्हांजो गाह ऐं घोड़े वारो हुजे अॼु तव्हां मूवियूं ॾिसंदा इहे सभु ॻाल्हियूं अॻे हुयूं हाणे मूवियुनि में उहे वरी फोकस थियूं आहिनि ऐं उहे वरी ॾेखारीनि पिया त हीअं थिए पियो चीते जी मादी ॾिसो चीतो जेको खाइण ऐं चीरण सिखियो आहे सॼी मादी खणियो हरण खे मारे वरी नंढो बचियो वेठो डोड़े हीअं जो ममता जो उधमू जाॻियो पियसि त उनखे खणियो पंहिंजे चीते सां मुक़ाबिला पई करे तंहिंखे खीर पई पीआरे तंहिंखे गॾु वठी पई हले तव्हां मूवी ॾिसंदा शींहण सां वई मारे विधई वरी बचियो बची वियो हुयो उहो बचियो रड़ियूं वेठो करे ढॻीअ जो बचियो उहो मैसूम बचियो तंहिंखे सूंघे पई चटे पई तंहिंखे खणी आई शींहं तो मुक़ाबिलो करे तंहिंसां विढ़े पई तंहिंखे खीर पई पीआरे वरी हिकिड़ी मूवी ॾिसंदा बोलड़े जा कम लाहे छॾिया चीते वरी उनजो बचियो बची पियो उनखे क्यास अची वियो क्यास कंहिं पैदा कयो हुनजे अंदरि जेका ममता आहे पंहिंजे औलाद जे लाइ उहा एतिरी त वधी वई जो उनजे अंदरि उहा बदिलजी क्यास थी पई हाणे उहो भोलड़े जे बचे खे हीअं वण ते विहारे वेठी आहे किरे थो वरी उनखे मथे पई करे वरी चपनि में खणी पई वञे हे चऊं था इंसान ज़ात जे अंदरि क्यास आहे बाबा इंसान ज़ात खे छॾियो हीअ इंसान जॾहिं वैशी कबीला हुआ न तॾहिं बि क्यास पैदा कोन थियो हीअ जानवरनि अंदरि क्यास आहे असीं चऊं त क्यास ऐं रहम जे करे इंसान इंसान आहे न बाबा क्यास शींहं जे अंदरि पैदा थी वञे बाक़ी छा बघड़ जे अंदरि क्यास आहे 1000 बघड़ियूं तिन में काका बघड़ी अहिड़ी थियो थी पए जो पंहिंजो खाज ते खाज जे बचे खे मारे नथी सघे उनखे खणियो पई हले इहे ॿ ॻाल्हियूं हिन इंसानियत जो बुनियाद आहिनि तिन ते असांखे फ़ख्रु न करणु घुरिजे त उहा जड़ असां विधी आहे उनजो ॿिज इंसान ज़ात विधो आहे न ॿिज त बुरनि शयुनि विधो आहे चीते विधो आहे शींहं विधो आहे बघड़ विधो आहे गिदड़ विधो आहे खूनखार जानवर जेके आहिनि मज़लूम जी कहिड़ी मजाल जो ज़ालमनि जे बचनि ते क्यास करे मज़लूम जी हैसियत कहिड़ी मज़लूमनि ते तव्हां हरण वटि उहा कुवत कॾहिं आई जो शींहं जो बचो जेको आहे उनखे खणी उनखे खीर पीआरे उहो त शींहं जे बचे खां बि ईअं कंबे पियो हरण वीचारो त हिन जी मां अलाए केॾी महिल ईंदी मूंखे मारे वेंदी हली क्यास हिन धरतीअ ते ऐं रहम हिन धरतीअ ते पैदा थियो आहे जेके ज़ालम ऐं वैशी आहिनि तिन जूं औरतूं तिन जूं मादियूं से जेके मादियूं आहिनि तिन जे अंदरि ममता इहो क्यास पैदा करे छॾियो इंसानियत उते ई खां वधी आहे हिकिड़ी पंहिंजे औलाद सां प्यार ममता इहो कमु कयो ॿियो ममता शानदार कमु कयो क्यास रहम उहे ॿ शयूं ट्रांसफर थियो उहे क़ौमुनि अंदरि बि आहिनि उहे कबीलनि जे अंदरि बि आहिनि उहे ज़ातियुनि जे अंदरि बि आहिनि जीअं उन ॾींहुं ॻाल्हि कई हुई अबा इंसान माण्हू ख़ुदि माण्हू अहिड़ो सभु बुरायूं करे पर बुरनि खां बुरा माण्हू पंहिंजे इलाइक़नि जा ॾिसो ख़बर पई फलाणी हंधि अजनबी माण्हू बस खे बाहि लॻी माण्हू कोयला थी हलिया माण्हू राति जो पिया सोचे बुरा माण्हू ख़ुदि गर्द मवाली वियल उहे ॿिया जेके माण्हुनि जा पैसा पिया खाइनि ठग उहे ठग बि राति जो वेठा सोचीनि यार हिन में औरतूं बि हूंदियूं
हिन नमूने माण्हू निकिरी वञनि हा, ही को पहुची वञे हा फायर ब्रिगेड, को तरीक़ो थी पिया, ही दरवाज़ो बंदि न थी आहे, ही माण्हू बची पवनि हा, को 5 मिंटनि लाइ, को 2 मिंटनि लाइ, को सॼे ॾींहं लाइ। ऐं वरी को अहिड़ो सीन जंहिंमें ख़बर थी पए त को मासूम ॿार मरी पियो आहे, ख़राबु माण्हू, सुठे जी ॻाल्हि कोन था करियूं, उहो ख़राबु 5 मिंटनि लाइ वेठो सोचे असांखे मरी वञो, हीअं न हीअं थी वञे हा, बची पिया। इहो जेको धारीअ जे बारे में जेके सुञाणूं नथा, इहो असांजे रूह में मौजूदु आहे। हर इंसानु बुरो ऐं चङो हिन समाज जी हालतुनि जे करे बुरो थो थिए ऐं हिन समाज जी हालतुनि जे करे चङो थो थिए। असीं सम्झूं था त जेको तजुर्बो आहे उहो तजुर्बो असांखे असांजे समाज मां अखियुनि में कयल तजुर्बा ऐं असांजे हूंदे थियल तजुर्बातनि मां मिलनि था। न, तजुर्बा इलाही का रत जे वसीले थियनि था। हीअ जेके पखी आहिनि उहे ॾिठो पखी ॼाता, वरी वॾा थिया, वरी आख़िरा वेठा ठाहीनि, उन्हनि खे थोरी की उन्हनि जूं माइरूं ऐं पीअर वेठा सेखारीनि त इहे आख़िरा हीअं ठाहियो आहे, रत जे वसीले सिखी था अचनि। तजुर्बो रत जे वसीले ट्रांसफर थिए थो, उनखे चइबो आहे जज़बती ऐं जज़्बाती हवाले सां उहो ट्रांसफर थिए थो। हीअ जेको रहम ऐं क्यास आहे, इहो पाण खे ॿिया थोरी था सेखारीनि, इहो पंहिंजे अंदर में आहे। ॿिया रहम खे मारे सघनि था, असांखे बेक्यासी करे सघनि था या क्यासी करे सघनि था, तजुर्बा उहे करे सघनि था। माण्हू असांजे अंदर में को अहिड़ो पुर्ज़ो थोरी था विझनि जेको अंग यादि करे, को अहिड़ो पुर्ज़ो थोरी था विझनि जेको लफ़्ज़ यादि करे। लफ़्ज़ यादि करण जी सलाहियत असांजे अंदर में आहे। कहिड़ा लफ़्ज़ त यादि करियूं, मुंहिंजो नालो रखी ॾियूं अज़हर, 500 भेरा ॿुधो थियां, मूंखे ख़बर पई मुंहिंजो नालो अज़हर आहे। जेकर ॼापंदे वरी मुंहिंजो नालो ॿियो रखी ॾिना, ॿियो ॿुधायो त पोइ वरी आउं चवां मुंहिंजो नालो हीउ ॿियो आहे। तीअं इलाही कुझु सलाहियतूं ॼापंदे अचनि थियूं। हीअ क्यास, हीअ इंसानियत ऐं हीअ इंसानियत दुश्मनी, इहे वैशीपणा पंहिंजी तारीख़ जो हिसो आहिनि। पंहिंजा लखें साल जेकी वॾड़ा रहिया आहिनि तिन कहर कया ॿियनि कबीलनि ते, उहे कहर बि रत जे वसीले पंहिंजे अंदर में शामिल आहिनि। उन्हनि क्यास बि कया ऐं घणा क्यास वरी हुननि ॿियनि शीअणनि ऐं ॿियनि उन्हनि कया। माना पंहिंजा जेके पुराणा वञी थिया माण्हू, तिन जा बि वरी जेके अबा ॾाॾा थिया, तिन वरी क्यास कया, मोहबतूं कयूं, कुर्ब कयूं, पंहिंजे रत में उहे बि शामिल आहिनि। तंहिं करे जेकॾहिं अक़ुलु जंहिंमें स्किन ठही वई, अक़ुलु जंहिंमें सितारनि ते पहुची वञो था, अक़ुलु जंहिंमें तव्हां चंड ते पहुची वञो हलिया, उहो जेको अक़ुलु आहे जेकॾहिं उनखे असां रुॻो इंसानियत सम्झूं था त पोइ पाण ग़लति आहियूं। इंसानियत जी मेन ॻाल्हि इहा आहे त इंसानियत वाक़ई अहिड़ा कम करे ॾेखारिया आहिनि ज़हनी तौरु जेके ॿिया केरु करे ई नथो सघे। हीअ जदीद अॼु जी टेक्नोलॉजी इंसाननि ठाही आहे, हीअ लाइट इंसाननि ठाही आहे। हाणे वेठा चवनि त पथर खे पहिरीं असीं मोकिलियूं पिया, उन ते तजुर्बो करियूं पिया, हेतिरा साल लॻंदा, हिकिड़ी मशीन ठाहींदासीं, उन मशीन जे अंदरि पथर रखंदासीं, उहो पथर वरी कन्वर्ट थींदो लहरनि में, पोइ ईअं लहर थी हलियो वेंदो। जीअं आवाज़ जूं लहरूं अचनि पियूं, पाण मोबाइल ते ॿुधूं पिया, लहरूं आहिनि जंहिंजे वसीले पाण तस्वीरूं ॾिसूं पिया। ख़ुशबुनि जूं लहरूं हिननि वटि आहिनि, उन ते बैन अल-अक़वामी बंदिश पियल आहे त उनजे वसीले इंसान ज़ातूं मरी वेंदी ऐं उन ते दुश्मन जो कंट्रोल थी सघे थो। ऐं तंहिं करे उनखे इस्तेमालु करण जी इजाज़त कान्हे। पर तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त अॼु खां 30 साल अॻे ख़ुशबू उहे ट्रांसफर करे सघंदा। हिकिड़ो नंढिड़ो पुर्ज़ो लॻंदो टेलीविज़न में, हुतां खां जेका ख़ुशबू ॾींदा, उहो जेको मंज़र भरियल हूंदो ॿहिराड़ीअ जो, जिते मोतिया हूंदा, उहे उतां खां जेके कैमराऊं आहिनि, उहे कैमराऊं गॾु ख़ुशबू बि भरींदियूं ऐं उहा वरी ख़ुशबू जेॾीमहिल लॻाईंदा पंहिंजी टेलीविज़न में, उन मंज़र सां गॾु वरी उहा ख़ुशबू बि ईंदी। वरी किथे गिलाज़त वारो पाण सीन ॾिसंदासीं, पंहिंजी टेलीविज़न वरी उन मां पाण खे गिलाज़त वारी उहा वरी ख़ुशबू ॾींदी। उन ते बंदिश विझी छॾियूं, उन करे चयूं त हीअ जेकर ॾींदासीं हिन जे वसीले कंहिं रुॻो कंट्रोल करे जो ठका ज़हरीली गैस खणी कई त हीअ पाण नंढिड़ो पुर्ज़ो जेको आहे त ज़हरीली गैस छॾींदो, माण्हू त मरी वेंदा हलिया। तंहिं करे उन ते कंट्रोल आहे, उनजी इजाज़त कान्हे। इन हद ताईं इंसान ज़ात वई आहे अक़ल जे हिसाब सां। पर ॻाल्हि हीअ सम्झणी आहे त असुलु इंसानियत आहे उहा माउ जी ममता ऐं क्यास ऐं रहम, जेको वधी कुटुंब ताईं वधियो, कुटुंब खां वधी कबीले ताईं वधियो ऐं पाड़े ताईं वधियो, उतां खां वधी क़ौम ताईं वधियो, क़ौम खां वधी इंसान ताईं वधियो। असुलु इंसानियत आहे। तंहिं करे पहिरीं मोहबत, उहा मोहबत जेका पंहिंजे जाइज़ पाण लाइ बि हुजे, पंहिंजे पाण जी जाइज़ कोन रखंदी, पंहिंजे पाण खे जाइज़ निंड कोन ॾिबी त पोइ पंहिंजो पाण मुखालिफ़ थी पवंदो। जाइज़ निंड पंहिंजे पाण खे ॾियणी आहे।
पंहिंजे पाण जो ख़्यालु रखिणो आहे जाइज़ उनखे अहिड़ा खाधा कोन खाराइबा जेके उनखे बीमार करे विझनि उनजो ख़्यालु रखिणो आहे उनजी विंदर जो बि ख़्यालु रखिणो आहे पंहिंजे घर जो बि रखिणो आहे कुटुंब जो बि रखिणो आहे पाड़े जो बि रखिणो आहे गॾोगॾु क़ौम लाइ बि कुझु करिणो आहे ऐं पूरी इंसानियत लाइ जेकॾहिं करिणो आहे त अकुल ॿिए नंबर ते इहा मोहबत पहिरें नंबर ते उन करे जो हीअ ॻाल्हि सम्झी छॾियो त हिन धरतीअ ते को माण्हू बिलियन माइंडेड आहे सही तरीन माण्हू आहे पर हुनजे अंदरि मोहबत न आहे ॿियनि जे बारे में हू सिर्फ़ु पंहिंजे पाण लाइ जीए थो उहो नौजवान थी वञे हलियो तव्हां हज़ारे तजुर्बा करियो हिकु सैकड़ो इम्कान आहिनि त हुनखे अहिड़ी तकलीफ़ थी पवे जंहिं तकलीफ़ जे करे हुनजी दुनिया मटिजी वञे हली पैरल थी वञे हलियो टंग कटिजी वञे हली त बदिलजी वञे हलियो आम तौरु तरबियत जे वसीले जंहिं माण्हूअ जे अंदरि ॿियनि लाइ ख़ुदि गर्ज़ी आहे उनजे अंदरि तव्हां ॿियनि लाइ गर्ज़ पैदा नथा करे सघो मोहबत पैदा नथा करे सघो पर जंहिं माण्हूअ में ॿियनि जे लाइ मोहबत आहे तंहिंखे तव्हां अलफ़ अंब बेबला बे बकरी खां पढ़ाए उनखे मैट्रिक कराए सघो था उनखे इंटर कराए सघो था उनखे जईन कराए सघो था जंहिंजे अंदरि मोहबत आहे तंहिंखे तव्हां क़ाबिल इंसान बनाए सघो था उनजे अंदरि उहो शौक़ु इश्क में तब्दील करे उनखे ॿियो माण्हू करे सघो था पर जंहिं माण्हू जे अंदरि वॾो अक़ल त आहे उहो वॾो कंप्यूटर खणियो थो हले पाण सां गॾु पर उनजे अंदरि भाकर में भरींदड़ मोहबत न आहे उहो इंसान न आहे ऐं उनजे सुधरण जा इम्कान घटि आहिनि त करे हीअ ॻाल्हि सम्झणी आहे त पंहिंजे इन अंदर खे वधाइणो आहे पंहिंजी उन मोहबत खे वधाइणो आहे उन मोहबत खे भाकर में भरणो आहे पूरी इंसान ज़ात जे लाइ ऐं जेके कम कजनि उनखे ॾिसण जी नज़र आहे जेको माण्हू चवे थो आउं पंहिंजी नौकिरीअ जे लाइ पढ़ां थो उहो पढ़ंदो टेड़ी तरह जेको चवे थो मुंहिंजो कुटुंब ग़रीब आहे हिन में केरु कोन पढ़ियो आहे आउं पंहिंजे कुटुंब जो नालो रोशन करणु चाहियां थो ऐं कंहिं मंज़िल ते पहुची पंहिंजे सौटनि मासातनि ऐं ॿियनि जे लाइ कुझु करणु चाहियां थो उहो बि प्राइमरी पढ़ंदो जेको चवे थो इलाइक़े लाइ कुझु करणु चाहियां थो मुंहिंजे इलाइक़े में रुॻो मवाली आहिनि रुॻो जवाखाना आहिनि तव्हां ॾिसो त उहो बि प्राइमरी पढ़ंदो ऐं को माण्हू उनजो नंढे हूंदे ख़्वाबु आहे त आउं कुझु करियां पोइ नालो रोशन थिए या न थिए इंसान ज़ात लाइ कुझु करे वञे हलियो उहो बि प्राइमरी पढ़े थो कमु साॻियो ॾिसण जी अखि असीं सम्झूं त असीं ग़रीब आहियूं असीं मिसकीन आहियूं असीं घरनि में वेठा आहियूं पंहिंजीअ में पूरा लॻा पिया आहियूं असीं इंसानियत जी कहिड़ी ख़िदमत कंदासीं असीं क़ौम जी कहिड़ी ख़िदमत कंदासीं जवाबु आहे त जेको अखर खणी थो जेको लफ़्ज़ पढ़ी थो जेको पंहिंजो क़दम खणी थो उनखे ॾिसी कहिड़ी नज़र सां थो नमाज़ पढ़ूं पिया ऐं चऊं पिया त हीअ नमाज़ वेठो पढ़ां हिन पाड़े वारे खे जेको बंगलो मिलियो आहे इहो बंगलो मौला हिन खां फुराए पोइ चऊं हीअ नमाज़ मूं पढ़ी आहे पंहिंजे पाण लाइ पंहिंजे बिश्त लाइ ऐं सुठाईअ लाइ जवाबु आहे त न पढ़ी त ज़रूरु नमाज़ आहे पर तुंहिंजी नियत बुरी आहे ऐं जेकॾहिं साॻियो माण्हू नमाज़ वेठो पढ़े ऐं 5 साल पढ़े ऐं पंहिंजे पाण लाइ घुरे ई न ॿियनि लाइ वेठो दुआऊं घुरे उनजी नमाज़ अज़ीम आहे त करे कमु साॻियो ॾिसण जी अखि जी चवनि था त कर्जा घर ठहियो बि मज़ूरनि वेठे कमु कयो हिकिड़े खां वञी पुछऊंसि की छा वेठो करी चिमिड़ी पेट गुज़र ॿिए खां पुछऊंसि की सिरूं वेठो ठाहियां टे खां पुछूं छा थो करी हीअ त ज़बरदस्त को कर्जा घर आहे उहो सदन ताईं हूंदो ऐं फनपारो हूंदो हिकिड़ो ऐं उनजे लाइ हीअ कमु पियो करियां ॿिए खां वञी पुछऊंसि हीअ त ज़बरदस्त का शइ तारीख़ी हूंदी ऐं उनजे वसीले इंसान ज़ात जी ख़िदमत कबी मज़हब जा सुठा ख़्याल माण्हुनि खे सम्झाइबा ऐं हिन पूरी इंसान ज़ात खे जेका उहा सम्झाणी मिलंदी जेका 100 सालनि ताईं मिलंदी उन लाइ आउं हीअ हिकिड़ी सिर पियो ठाहियां ॾिसण जी अखि आहे त करे जेकॾहिं पाड़े में पाण कंहिंखे तइलीम ॾियूं था कंहिंजी फ़ी भरे सघूं था उनजी फ़ी भरियूं पर उन में जेकॾहिं पंहिंजी हूअ अखि आहे पोइ जेकॾहिं कणूं कणूं करियूं त उहे कणा कणा करार थियनि था जे फुड़ो फुड़ो करियूं त फुड़ा फुड़ा दरिया थियनि था ऐं दरिया गॾिजी समुंड थियनि था समुंड फुड़नि खां सवाइ कुझु बि न आहे त करे नेकीअ जे बुनियाद ते चङाई जे बुनियाद ते वॾी अखि जे बुनियाद ते जेकॾहिं पाण नंढड़ा कम कंदासीं त बि इहा ज़िंदगी खपे जेकॾहिं नेकी नंढड़ी करणु चाहियो था माण्हुनि जी पटरी करे कंपाउंडर थी माण्हुनि जा इलाज करे ज़िंदगी तब एतिरी खपे ऐं जेकॾहिं वैक्सीन ठाहिणी आहे ॾींहुं राति हिकु करे टीबीअ जी वैक्सीन ठाहिणी आहे ॾींहुं राति करे माता जी त बि इहा ज़िंदगी हिकिड़ी खपे वेठो साइंसदान पुछऊं चयूं त हीउ तूं बीहो काठ जी संदलीअ ते ऐं पोइ हीअ भित खे
तूं हथ तो हणी तुंहिंजी बाह में हीअ बैटरी जी तार लॻल आहे तोखे नथो लॻे त हीअ जेके झटका आहिनि हीअ तुंहिंजे ज़हन खे विञाए छॾींदा तुंहिंजे जिस्म खे विञाए ॾींदा चई मूंखे ख़बर आहे चई उनखां पोइ करीं थो चई घणा तजुर्बा कया अथई चई त हेसि ताईं आउं 10,000 तजुर्बा करे विया चई 10,000 तजुर्बा उनखां पोइ तूं शिकस्त नथो कहीं चई जॾहिं मूं शुरू कयो तॾहिं मूं सम्झो त 200 तजुर्बा कंदासीं कामयाबु थी वेंदासीं अॼु मूंखे ख़बर पई त हीउ कमु एतिरो ॾुखियो आहे जंहिं लाइ 10,000 तजुर्बा नंढा आहिनि त करे उनखां वधीक कंदासीं ऐं पाण कामयाबु कंदासीं ऐं मूं हिकिड़े जी ज़िंदगी वई हली त ख़ैरु आहे पर आउं हिन धरतीअ खे का शइ ॾेई वेंदुसि उहा आहे लाइट ठाहींदड़ माण्हू बैटरी जी तार लॻल आहे तोखे नथो लॻे त हीअ जेके झटका आहिनि हीअ तुंहिंजे ज़हन खे विञाए छॾींदा तुंहिंजे जिस्म खे विञाए ॾींदा चई मूंखे ख़बर आहे चई उनखां पोइ करीं थो चई घणा तजुर्बा कया अथई चई त हेसि ताईं आउं 10,000 तजुर्बा करे विया चई 10,000 तजुर्बा उनखां पोइ तूं शिकस्त नथो कहीं चई जॾहिं मूं शुरू कयो तॾहिं मूं सम्झो त 200 तजुर्बा कंदासीं कामयाबु थी वेंदासीं अॼु मूंखे ख़बर पई त हीउ कमु एतिरो ॾुखियो आहे जंहिं लाइ 10,000 तजुर्बा नंढा आहिनि त करे उनखां वधीक कंदासीं ऐं पाण कामयाबु कंदासीं ऐं मूं हिकिड़े जी ज़िंदगी वई हली त ख़ैरु आहे पर आउं हिन धरतीअ खे का शइ ॾेई वेंदुसि उहा आहे लाइट ठाहींदड़ माण्हू जंहिं इहो कमु कयो त करे उहा अखि रखी उन ॾींहुं पाण वेठे ॻाल्हि कईसीं हमारा वेठे पढ़ियो मास्तरनि कढी छॾ तन पर्ची खीसे में विझी तूं त हिनखे स्पेशल स्कूल में वञी विहारियोसि हे कम जो न आहे मां पढ़ियो पर्ची पढ़ी ॾाढो ॾुख थियुसि अखियुनि में पाणी तरी आयसि त मुंहिंजो पुटु ऐं चवंदा स्पेशल माना माज़ूरनि वारो स्कूल तंहिं में पढ़ायो